अस्सलाम वालेकुम दोस्तों, भली कार चइजे थो मूंखे तालीम अकेडमी में। दोस्तों अॼु असां जेके बोर्ड ते शयूं लिखियल आहिनि इहे असां पढ़ंदासीं। नज़म जी लफ़्ज़ी माना आहे ज़ाब्तो ऐं पाबंदी। काफ़ियो जी माना आहे पुठियां हलणु। मसनवी जी लफ़्ज़ी माना आहे ॿ। सनफ़ जे आख़िरी सिटनि खे मक़ता चइबो आहे, जंहिंमें शाइर अक्सर पंहिंजो तख़ल्लुस कंदा आहिनि। जंहिंमें रब खां दुआ घुरिजे उनखे हम्द चइबो आहे, ऐं जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ में चयो वञे उन खे असां नाच चवंदासीं। गीत जी माना आहे ॻाइणु। शाइरी में गज़ल जे ॿिनि हमकाफ़िया सिटनि खे मतलिया चइबो आहे, जिन जी काफ़िया साॻी हुजे। काफ़िया असां पहिरीं पढ़ी आया आहियूं। टे सिटो लिखणी खे हाइको चइबो आहे, ॿी ॿ सिटो लिखणी खे मसनवी चइबो आहे। जीअं असां इहे मथे पढ़ी आया आहियूं, मसनवी लफ़्ज़ी माना आहे ॿ। जेके असांजो जेकॾहिं बैत ॿ सिट जो आहे त उनखे असां मसनवी चवंदासीं, ऐं जेकॾहिं टे सिट जो आहे त उनखे असां हाइको चवंदासीं। तशबीह ऐं इस्तारो। तशबीह ऐं इस्तारो अहिड़ा ॿ लफ़्ज़ आहिनि जेके कंहिं शइ खे कंहिं सां भेट ॾियण जे लाइ इस्तेमालु थियनि था। तशबीह ऐं इस्तारो इन्हनि में हिकिड़ो ई फ़र्क़ु आहे, उहो इहो आहे त तशबीह में का ख़ासि असां हिकु ख़ासि वर्ड यूज़ कंदा आहियूं भेट ॾियण जे लाइ। जीअं अहमद शींहं जहिड़ो आहे, मतिलबु जहिड़ो हिकु ख़ासि वर्ड आहे जेका असां भेट ॾियण जे लाइ इस्तेमालु कई आहे, इन खे असां चवंदासीं त इहा असां तशबीह ॾिनी आहे। ऐं इस्तारो अहमद शींहं आहे, मतिलबु इन में का ख़ासि वर्ड यूज़ नाहे थियल, त इन खे असां इस्तारो चवंदासीं। ऐं जेके वर्ड असां यूज़ कंदा आहियूं तशबीह ॾियण जे लाइ, जीअं जहिड़ो, जीअं, इन्हनि खे हरूफ़ तशबीह चयो वञे थो। हरूफ़ तशबीह। ऐं हर्फ़ निदा ऐं हर्फ़ जुमिलो। हर्फ़ निदा शो करे थो ख़ुशी, अरमान, कावड़ वग़ैरह खे। जीअं अफ़सोस, अहमद जो घोड़ो मरी वियो। इहो अफ़सोस जेको वर्ड आहे, इहो इन खे असां चवंदासीं हर्फ़ निदा। ऐं हर्फ़ जुमिलो जेको कंहिं जुमिले खे कंहिं ॿिए जुमिले सां या कंहिं लफ़्ज़ खे ॿिए लफ़्ज़ सां ॻंढण जे लाइ इस्तेमालु थिए, उनखे असां चवंदासीं हर्फ़ जुमिलो। जीअं पर ऐं अहमद त हले थो पर असलम नथो हले। पर जेका अची वई इहा छा आहे, इहा असांजो आहे हर्फ़ जुमिलो। इस्म जंहिंजी पिछाड़ी में रूण अचे उन खे असां छा चवंदासीं, उन खे चवंदासीं इस्म मुस्दर। इस्म बि हुजे ऐं उनजी पिछाड़ी में रूण अचे त उन खे असां इस्म मुस्दर चवंदासीं।